कल्याण आडवाणी मशहूर आलिम ऐं अदीब 10 दिसंबर 1911 ईस्वीअ ते हैदराबाद में ॼाओ। विरहाङे खां पोइ भारत हलियो वियो ऐं बम्बई में वञी रहियो। हिन जी तहक़ीक़ जो मौज़ू सिंधी ज़बान जा 3 बाकमाल शाइर शाह, सचल ऐं सामी रहिया। विरहाङे खां अॻु संदसि मकाला ऐं मज़मून मैगज़िन फुलेली, रिसाले सिंध ऐं लतीफ़ बारी में शाया थिया। उन्हनि खां सवाइ 1946 ईस्वी में संस्कृत जे मशहूर ड्रामा नवीस कालिदास जग मशहूर ड्रामे शकुंतला जो तर्जुमो कयई, जंहिं ते खेसि सिंध सरकार तरफ़ां इनाम मिलियो। विरहाङे खां पोइ संदसि 3 मशहूर किताब, जिन में शाह 1951, सामी 1953 ऐं सचल 1954 शामिल आहे। उन किताबनि में शाह, सचल ऐं सामीअ जे शेरनि जो ॻोढ़ो तनक़ीदी अभ्यास ॾिनो वियो आहे। 1958 ईस्वीअ में शाह जो रिसालो मुरतब कयई, जंहिं में हर बेत जी माना ऐं सम्झाणी उन ॿिए जे साम्हूं ॾिनाई, जंहिं करे ॾाढो काराइतो साबित थियो। छाकाणि त उन खां अॻु शाह जे रिसाले जी सोली सम्झाणी ॾिनल न हुई ऐं किन रिसालनि में त मुख्य लफ़्ज़नि जी माना बि ॾिनल कान हुई। हिन रिसाले ते मुरतिब ऐं मुहक़िक़ खे सिंधी साहत मंडल बम्बईअ तरफ़ां 1958 ईस्वी में गोल्ड मेडल मिलियो। उन खां पोइ कल्याण आडवाणी शाह जो रिसालो मुकमिल सूरत में मुरतब करे 1966 ईस्वीअ में छपायो। उन रिसाले ते खेसि 1967 ईस्वीअ में सिंधी सेलिमियन बंगलोर तरफ़ां गोल्ड मेडल ॾिनो वियो। सचल जे कलाम जे सिलसिले में किताब सचल खां सवाइ ॿियो किताब सचल जो चूंड कलाम बि लिखियाई, जेको साहित्य अकेडमी नई दिल्ली 1979 ईस्वीअ में मज़कूरा एवार्डनि ऐं इनामनि खां सवाइ 1968 ईस्वीअ में साहित्य अकेडमी नई दिल्ली तरफ़ां शाह जो रिसालो ते खेसि इनाम मिलियो। 1970 ईस्वी में भारत सरकार जे तालीमी खाते खेसि रूस ऐं फ्रांस जो दौरो कंदड़ डेलीगेशन में शामिल करे दौरे ते मोकिलियो। उहा डेलीगेशन सिर्फ़ 3 अदीबनि ते मुश्तमिल हुई। उन खां सवाइ केतिरनि ई इल्मी, अदबी, सक़ाफ़ती ऐं तालीमी इदारनि जो एज़ाज़ी मेंबर थी रहियो, जिन में साहित्य अकेडमी जो सिंधी सलाहकार बोर्ड, भारतीय ज्ञान पीठ जो सिंधी सलाहकार बोर्ड ऐं बम्बई जे पूना यूनिवर्सिटियुनि जे सिंधी शोबे जो बोर्ड ऑफ स्टडीज़ शामिल आहे। शकुंतला जे तर्जुमे खां पोइ भारत में 1973 ईस्वीअ में दीवान मुईउद्दीन जो फारसी मां सिंधीअ में तर्जुमो करे छपायाई। उन खां अलावा संदसि शाइरीअ जो कलाम राज़ो न्याज़ 1960 ईस्वीअ में छपियो, जॾहिं त रूहानी मुशाहिदा 1979 ईस्वीअ में छपियो। कल्याण आडवाणी उन खां अलावा किताबनि जा मुक़दमा ऐं मुहाक बि लिखिया ऐं तनक़ीदी नोयत वारा मज़मून बि तहरीर कया, जिन में नानक राम मीरचंदाणी 1947 ईस्वी, सामीअ जा सुलूक 1947 ईस्वी, सिक जी सौगात राम पंजवाणी 1959 ईस्वी शामिल आहे। तशरी तनक़ीद में शाह जे रिसाले जूं तशबियूं सिंधु फरवरी 1944 ईस्वी, सामी जे सुलूकनि जूं तशबियूं सिंधु मई 1944 ईस्वी, शाह जो आशिकिया कलाम सिंधु सितंबर 1946 ईस्वी शामिल अथसि, जॾहिं त सवाने हयाती तनक़ीद में सुहिणो इंसान अज़ीज़ नई दुनिया सितंबर 1971 ईस्वी में शामिल आहे। कल्याण आडवाणी 17 मार्च 1994 ईस्वी में देहांत करे।